दीपक एफबी जो सोशल मीडिया जो प्रिंट मीडिया जो ज़ीनत बणियल आहे। ठीक है, मां कुछ नथी चई सघां। मुंहिंजी पर्सनल लाइफ हुई, मूं पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो वरितो। मुंहिंजा सेंटिमेंट्स, मुंहिंजा एहसास हिकिड़े ॿिए शख़्स सां जुड़ी विया जेके दीपक सां जुड़ियल हुया के टाइम सां। मां कंहिंसां बि कंहिं बि साफ़ी सां न पई ॻाल्हाइणु चाहियां, छाकाणि इहो मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो न हुयो, पर दीपक जी बि रज़ामंदी हुई हुन में त तूं पंहिंजी ज़िंदगी वञी उन सां गॾु गुज़ार। इन जे करे मूं इहो फ़ैसिलो वठी छॾियो ऐं असां ॿई सेपरेट थी वियासीं। मेन मक़सदु इहो आहे त एतिरा साल मूं पंधु कया, सिंध असेंबली ताईं वियसि, हर हिकु मिनिस्टर जूं मिंथूं कयूंमांसि, हैंड बिल ॾिनामांसि, सभिनि खे। मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश हुई त दीपक पंहिंजे पेरनि ते हले ऐं मूंखे ऐं रोहन खे संभाले। पंहिंजी फैमिली, दीपक जी फैमिली, मां ऐं रोहन हुयासीं, पर अहिड़ो कुझु बि न थियो। सिंधी समाज उन में पंहिंजो रोल पूरो अदा न करे सघी, न ई वरी स्टेट अदा करे सघी। दीपक जी जंगूं जेके ज़ाया थी वियूं न, उनजो को बि मुल न हुयो। जेको इंसान जो असल उज़ो हूंदो आहे उहो असल ई हूंदो आहे, नकल नकल हूंदो आहे। उहे शयूं पंहिंजी जाइ ते रहिजी वियूं। हेतिरनि सालनि खां वठी मां अकेली पंधु कया, ॾुख में हुअसि। कॾहिं मूंखे त ईअं महसूसु थींदो त मां अकेली पंधु पई करियां, छो मूंसां गॾु दीपक छो न आहे। मुंहिंजा एहसासात, मुंहिंजा हर जज़्बा दीपक सां जुड़ियल हुया। को बि शख़्स ओॾी महिल मुंहिंजी ज़िंदगी में कोन हुयो, पर हाणे जॾहिं मूं इहो ज़िंदगी जो फ़ैसिलो वरितो आहे, इन में बि मूं दीपक जी इजाज़त वरिती हुई त तूं छा थो चाहीं त मां इहो फ़ैसिलो वठां या न वठां। दीपक मूंखे पाण इन शइ जी इजाज़त ॾिनी त तूं वञ, इन सां ज़िंदगी गुज़ार। इन जे करे मूं इहो फ़ैसिलो वरितो ऐं असां ॿई सेपरेट थी वियासीं। मां पंहिंजे रोहन पुट सां ॾाढो प्यार थी करियां ऐं हुनजी जुदाई ईअं सम्झो मुंहिंजे लाइ मौत आहे। ऐं अॼु ॾींहुं ताईं बि मूंखे दीपक जो एहसासु आहे। दीपक ऐं मां अॼु ॾींहुं ताईं हिकु सुठा दोस्त आहियूं, हमदर्द आहियूं, रूहानी फ्रेंड आहियूं। पर हीउ जेको फ़ैसिलो मूं वरितो हुयो, इन में मां ॾाढी कंफ्यूज़ हुयसि। मुंहिंजूं जेके ख़्वाहिशातूं हुयूं, जेके सेंटिमेंट्स हुयूं पहिरीं दीपक सां, उहे के ॿिए शख़्स सां जुड़ी चुकियूं ऐं उहो शख़्स बि मूंसां सिंसियर हुयो, उहो बि मूंसां प्यारु कंदो हो। मां अक्सर इहो सोचींदी हुयमि त मुंहिंजे हिन फ़ैसिले जे करे घणियूं ज़िंदगियूं तबाह ऐं बर्बाद थी वेंदियूं। मूं दीपक खे सॼो ॿुधायो बि हुयो त दीपू, मुंहिंजूं जेके सेंटिमेंट्स आहिनि या मुंहिंजी जेकी सिंसियरिटी आहे, उहा के ॿिए शख़्स सां जुड़ी चुकी आहे ऐं मुंहिंजे लाइ जीअण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ऐं हेतिरनि सालनि जो जेको पंधु आहे, उन मूंखे थकाए छॾियो हुयो। मूं जेको स्ट्रगल कई पई दीपक जे इलाज जे लाइ, दीपक खे ठीकु करण लाइ, उन में सिंधी समाज जो जेको रोल हुयो उहो तमामु घटि हुयो। ऐं मां ॾोहारी चवंदमि त अॼु ॾोहारी सिंधी समाज खे चवंदमि, सिंधी समाज पंहिंजो उहो रोल अदा न करे सघी जेको हुनखे करणु घुरिजे हा। अॼु मूं ते आङुरियूं पिया खणनि, मुंहिंजे किरदार कशी पिया कनि, त मूंखे को बि परवाह न आहे, मां न चवंदमि। पर जॾहिं के फ़र्द जा कंहिं ॿिए फ़र्द सां एहसास जुड़ी वेंदा आहिनि न, त पोइ उहो शख़्स पंहिंजी पुराणी लाइफ में वरी वापसि नथो वञी सघे। उहो सोचींदो आहे त मां छा करियां। मुंहिंजे लाइ बि इलाही ॾुखियो हुयो ऐं ॾींहुं राति सोचींदी हुयसि त आउं दीपक खे, रोहन खे छॾे करे हिकु ॿिए मज़हब में कीअं थी वञी सघां। पर घरेलू मामला कुझु अहिड़ा बिगड़ी चुका हुआ असांजे हिन रिलेशन जे करे, असांजे हिन प्यार जे करे, जो न सम्झी सघियसि ऐं मूंसां इहो फ़ैसिलो थी वियो, अणॼणाई में थी वियो।